ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 10 अध्याय जे ॿिए भाग ऐं 11 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित खे ॿुधाइनि था त नारद मुनि कुबेर देवता जे ॿिन्ही पुटनि खे श्राप ॾियनि था, जंहिं जे सबबु हू नंद बाबा जे आंगन में आवरण जा वण थी बीठा हुआ, जिन जो उद्धार भगवान उखरीअ सां केराए कयो हो। सभई चओ जय श्री कृष्णा। जंहिं जे किरण जो आवाज़ ॿुधी उते वेठल सभई माण्हू ओॾां भॼी आया। माता यशोदा बि अची उखरी ॻोल्हण जी कोशिश कई, लेकिन उखरी श्री कृष्ण सुधो ग़ाइब हुई। जॾहिं ॾिठाऊं त 2 वण किरिया पिया आहिनि, उन्हनि जे विच में श्री कृष्ण उखरीअ समेत वेठो आहे, तॾहिं वञी उन्हनि खे जले लाड प्यार करण लॻा। सभई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 11 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, तॾहिं श्री कृष्ण भॻवान चवणु लॻो, माता मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। बसि प्यारा भक्तों, एतिरो ॿुधी यशोदा माता मक्खन रोटी मेवा मिठाई वग़ैरह जेके ताम हुआ से खणी आणे ॾिनाईंसि। श्री कृष्ण ग्वाल बालनि समेत ॾाढे आनंद सां भोॼन कयो। जॾहिं श्री कृष्ण जे जनम जो ॾींहुं आयो, तॾहिं नंद पंहिंजी ज़ात भाइयनि ऐं ब्राह्मणनि खे इज़त सां खाराए ॾाढियूं ख़ुशियूं कयूं ऐं उपनंद वग़ैरह ॿियनि सभिनी ग्वालनि खे चयो, गोकुल में हमेशा नित नई उथल पुथल पैदा थींदी रहे थी। तंहिं करे ॿिए कंहिं हंधि जिते गाह ऐं पाणीअ जो सुख हुजे उते हली रहिजे। इहो ॿुधी उपनंद चयो, बिंद्राबन में जिते गोवर्धन पर्वत आहे उते हली रहो त ॾाढो आराम पाईंदा। जॾहिं इहा सलाह सभिनी खे वणी, तॾहिं ॿिए ॾींहुं चङी सात में नंद पंहिंजी ज़ात भाइयनि गोकुल वासियुनि ऐं घर जे माल असबाब समेत बिंद्राबन ॾांहुं रवानो थियो। ऐं प्यारा भक्तों, शाम जे वक़्तु उते पहुची वृंदा देवीअ जो पूॼन कयो ऐं ख़ुशीअ सां उते रहण लॻा। श्री कृष्ण जी कृपा सां सॼे बिंद्राबन में फल फूल गाह वग़ैरह सावक थी पई ऐं सभु कंहिं क़िस्म जा चङा चङा पखी मिठड़ियूं मिठड़ियूं ॿोलियूं ॿोलण लॻा ऐं सभई पंहिंजे पंहिंजे वास्ते जायूं जोरियो ख़ुशि थी रहण लॻा। गायूं ऐं विचरा ख़ुशि थी वेंकटनाथ जी लीला ॾिसी सुख पाइण लॻा। ए राजा परीक्षित, जॾहिं श्री कृष्ण 5 वरियनि जो थियो, तॾहिं उन माता यशोदा खे चयो त मां बि वछरा चारण वेंदसि। तूं बलदाऊ भाउ खे चई छॾ त हू मूंखे बन में अकेलो छॾे ॾे। तॾहिं यशोदा चयसि, ए पुट, वछरनि चारण वास्ते तुंहिंजा घणा ई छोकिरा नौकर आहिनि, तूं मुंहिंजी अखियुनि खां परे न थी। इहो ॿुधी श्याम सुंदर चयो, जेकॾहिं तूं मूंखे वछरनि चारण ऐं रांदि करण लाइ जंगल में वञणु न ॾींदीअं त मां मक्खन रोटी न खाईंदसि। नेठि माता श्री कृष्ण जे हेठि करण करे चङी सात में ब्राह्मण खे दान ॾेई सभिनी ग्वालनि ॿालनि खे घुराए चयो त श्याम ऐं बलराम तव्हांखे सौंपिया आहिनि। तव्हां तमामु परे बछड़ा चारण मता वञो ऐं संझा थियण खां अॻु में ॿिन्ही ॿाहिरनि समेत मोटी अचिजो ऐं जंगल में हिननि खे अकेलो मता छॾियो।
अहिड़ी तरह सम्झाए माता यशोदा श्री कृष्ण ऐं बलराम खे वछड़नि चारण वास्ते छॾियो। पोइ प्यारा भक्तों, श्री श्याम सुंदर ऐं बलराम जी ग्वालनि ॿालनि समेत जमुना नदीअ जे किनारे वछड़ा चारे पाण में खेलंदा रहंदा हुआ ऐं माता यशोदा उन्हनि जे लाइ मक्खन रोटी ऐं थधो पाणी ग्वालनि सां जंग ॾांहुं ॾियारे मोकिलींदी हुई। कंस जॾहिं ॿुधो त नंद ऐं ॿिया गोप सभई गोकुल खे छॾे बिंद्राबन में वञी रहिया आहिनि, तॾहिं उन वस्तासुर खे घुराए श्री कृष्ण जे मारण वास्ते मोकिलियो। जॾहिं वस्तासुर वछड़ो रूप ठही बिंद्राबन में आयो ऐं जेके वछड़ा श्री श्याम सुंदर चारिया थे तिन में गॾिजी हू बि चरण लॻो, तॾहिं सभु वछड़ा खेसि ॾिसी हेॾां होॾां भॼी विया। श्री कृष्ण अंतर्यामी उनखे सुञाणी अख जे इशारे सां बलराम खे चयो, ए भाई, ही राक्षस कंस जो मोकिलियल विछड़ो रूप बणिजी मूंखे मारण वास्ते आयो आहे। जॾहिं वस्तासुर चरंदो चरंदो श्री कृष्ण वटि पहुतो, तॾहिं श्याम सुंदर उन जो पोयूं पैर जले खेसि घुमाए घुमाए हिकिड़े वण ॾांहुं अहिड़ो उछलियो जो संदसि साह ई निकिरी वियो। सभई चयो, जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, उन वक़्तु देवताउनि श्याम सुंदर ते गुल फुल वसाया ऐं ग्वाल ॿालनि चयो त तो ॾाढो सुठो कयो जो हिन कपट रूप राक्षस खे मारियो, न त ही जेकर असां सभिनी खे मारे वञे हा। पोइ सभई ख़ुशि थी पाण में खेॾण लॻा। ऐं प्यारा भक्तों, ॿिए पासे जॾहिं कंस खे वस्तासुर जे मरण जो हाल मालूम थियो, तॾहिं बकासुर वस्तासुर जे भाउ खे घुराए सम्झाए मोकिलियाईं जो बगलो रूप थी बिंद्राबन में आयो ऐं जमुना किनारे जबल वांगिया ठही उन ख़्याल में वेठो त श्री कृष्ण अचे त मच्छीअ वांगुरु उनखे ॻेई वञा। श्री कृष्ण उनखे ॾिसंदे ई सम्झियो त ही राक्षस आहे, पर ॿिए कंहिं ग्वाल न ॼातो ऐं चवण लॻा त असां हिन जेॾो बगलो कॾहिं कोन ॾिठो आहे। तॾहिं श्याम सुंदर चयो, तव्हां सब्र करियो, मां उनखे मारियां थो। ईअं चई श्री श्याम सुंदर बगले वटि हलियो वियो ऐं बगले खेसि ॻेई वात बंदि करे ख़ुशि थी पंहिंजे मन में चयो, अॼु मूं पंहिंजे भाउ वस्तासुर जो बदिलो वरितो आहे। ही हाल ॾिसी सभु ग्वाल ॿाल व्याकुल थी पाण में चवण लॻा, हाणे असां यशोदा खे हली छा चवंदासीं। हिन वक़्तु बलराम बि ख़बर न आहे त किथे पुठियां रहिजी वियो आहे। ईअं चवंदा ऐं रोईंदा सभु ग्वाल उथी अॻिते हलिया। उन्हनि खे थोरो परियां बलराम बि अची खेनि गॾियो। तॾहिं उनखे चयाऊं त असांजे मना करण जे बावजूद बि श्री श्याम सुंदर बगले वटि हलियो वियो ऐं हू खेसि गरकाए खाई वियो आहे। सभई चयो, जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 11 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम। राधे राधे।